मुंह से ॾिठा माए जन ॾिठो प्रिय खे तनी संधी काय करे न सघां ॻाल्हि मूंखे जियारो प्रिय जी ॻाल्हि करे डठो अॼु अॾियो हेड़ो कोट बुर्ज चीं भेटाई जे भूमि सिंधी समुंड जे थधड़ियुनि हवाउनि जे शहर कराची जे परगणे गुलशन मामार लॻ फ़क़ीरा ॻोठ में जमायत कासमी जूं चोलियूं हज़रत क़िबला शमसुल आरफीन सिराजुल सालिकीन पीरे तरीक़त रहबर शरीयत अली मोहम्मद अल मरूफ मियां साईं बादशाहनि जो 28 सालियानो उर्स मुबारक 26 जुलाई 2026 मशहूर शरीफ वारे साईं जी जमायत में कुदरती जमालियात अदब आजिज़ी रूहानी वजद लखे दिलिन ते राज कंदड़ अजीम रूहानी हस्ती क़िबला साईं मुनीर अहमद बादशाह अल मरूफ कुर्बधणी जन जो समुंड जूं छोलियूं ॾींदड़ गुफ़्तार थधड़ियुनि फिज़ान में कारनि ककरनि जी छांव में मुर्शिद करीम प्रोफेसर मंसूर अहमद अल मरूफ मिस्कीनन जा साईं जी आमद कारी मक़सूद अहमद कासमी अल्लाह जल्ल शानहु जे कलाम पाक जो आगाज़ कयो। मुल्क जे कुंट कुड़छ मां आयल अक़ीदत मदन ऐं महिमाननि खे आजियाणो जमायत जो छपर छांव कुर्बधणीअ जो मोभी फर्ज़ंद खावड़ी शख्सियत साईं उबैदुल्लाह हिन असांजे हिन अची अंगण खे अची तव्हां सजायो आहे इन्ही जा एफ़ज़ा मशन वारो साईं अव्हां खे अता कंदो। आलमी शोहरत याफ़्ता ऐं जमायत कासमी जा नुमाइंदा नौत ख़ान अली दोस्त कासमी ऐं वाजिद अली कासमी जमायत में रूहानी इश्क जो वजद तारी करे छॾियो। साए ताजन वारा निर्वार दुनिया में सारा खड़ी पाइन ॿिया परसाना तोड़ ठाहिन खोड़ नमूना खड़ी पाइन ॿिया परसाना तोड़ ठाहिन खोड़ नमूना तोड़ ठाहिन खोड़ नमूना लगी जोड़न लगी जोड़न अल्लाह तारा साए ताजन वारा जो आला शाना वार सारो पुराना खालिक तो खुद मेहरबाना थियो अरशन पे मेहमाना थियो पार खुदा में ज़माना मां जो हथ हक़ ते कढियो अथई ऐं मूंखे दोज़ख जी बाहि खां बचायो अथई सज़ा हित ॾिनी अथई। तो आपने 3 दिन के बाद जब वो मस्जिद खोली तो उसके अंदर वो खुशबू थी जो खुशबू पहले कभी किसी नहीं सूंघी थी। देवबंदी फिरके जो डिंग मौलवी पंहिंजे किताब अरवाह सलासा में रुगो देवबंदी मौलवी लिखे वली तो लिखे करामतूं तो लिखे त असां करामत मशहूरन वारे साईं जी बयान कंदा आहियूं। इहे जेके मुंहिंजा सच्चा सालिह बाना आहिनि मुंहिंजा कामिल अकमल जेके दोस्त आहिनि जेके मुंहिंजा वली आहिनि इन्हनि खे मां अल्लाह बेखौफ करे छॾियो आहे न दुनिया में गम आहे न आखिरत में गम आहे। बेशक वो लोग जो ईमान लाए और उसके बाद सालिह आमाल किए अल्लाह जिसको चाहता है उनके सीने से कुरान का नूर उनको अता फरमाता है। कलमा भी वो नबी का पढ़ते हैं, इस्लाम की वो दावत भी देते हैं, मुसलमानी का दावा भी करते हैं, लेकिन उसके बावजूद उनकी जुबान से ऐसे मकरू अल्फाज निकलते हैं। हाफिज गुलाब कासमी संदस स्टेट सेक्रेटरी ऐं फ़क़ीरनि जो वजद वाह वाह कराए छॾी।